रिश्तनि जी दगा ऐं ॾिनल कुर्बानियूं। चंबड़ शहर जे पटन तां आसिफ बलोच लिखे थो। चंबड़ वारी माल पीड़ीअ तां बाबा माल जो वापार करे कराची ऐं हैदराबाद लाइ ट्रकूं भरे वेंदो हो। मूं तॾहिं मैट्रिक जो इम्तिहान ॾिनो हो ऐं सदफ़ तॾहिं इंटर ए ग्रेड में पास कयो हो। चाचा उमर जी वॾी धीअ सदफ़ ऐं मुंहिंजी मङणी बि तॾहिं ई थी हुई। सदफ़ मूं मथां ऐं आऊं सदफ़ मथां साह पसाह छॾींदा हुआसीं। जॾहिं सदफ़ इंटर खां पोइ डॉक्टरी लाइ प्री एंट्री ॾिनी त डॉक्टरी में सिलेक्ट थी वई ऐं उन्हनि ई ॾींहंनि चाचा उमर खे फालेज थी पियो हो। चाचा उमर अॻे ई ग़रीब माण्हू हो ऐं असीं बि ग़रीब हुआसीं ऐं वरी चाचा उमर खे औलाद में सिर्फ़ 3 न्यायूं हुयूं। वॾी धीअ सदफ़ हुई। हिकिड़ो त गुरबत, ॿियो घर में बीमारी ऐं टियों वरी डॉक्टरी जी पढ़ाई ऐं ॻरा ख़र्च। सदफ़ हालतुनि जे हथ कड़ियुनि में अहिड़ी त क़ाबू थी वई जे नेठि सभिनी ॻाल्हियुनि खे मुंहुं न ॾेई सघण जी सघ न रखंदे हुन हिकु ॾींहुं मूंखे इहो चई रोई ॾिनो हो त आसिफ आऊं पढ़णु छॾियां थी। न सदफ़, पढ़णु कीअं छॾींदे? आसिफ, हालतुनि जे अॻियां हार खाई वेठा आहियूं। तूं ॿुधाए, बाबा बीमार, घर में गुरबत, अम्मा वीचारी किथां पूरी करे? तॾहिं त ॾाह न चयो आहे, अहिड़ो सोन ई घुरियो जेको कन छिने। अम्मा मुंहिंजे करे कंहिंजे अॻियां हथ टंगे ऐं आऊं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे लॉन में साहेड़ियुनि सां गॾु बांह लोॾे हलां। मूंखे मुंहिंजो ज़मीर मलामत करे थो आसिफ, आऊं हाणे यूनिवर्सिटी कोन वेंदसि। ऐं पोइ राति जो मूं इहो ज़िक्र बाबा ऐं अम्मा सां कयो हो त सदफ़ जो ख़र्च ऐं संदन घर जो ख़र्च पाण पंहिंजे कुल्हनि ते खणूं था। वक़्त जी घड़ी आहे, गुज़री वेंदी। सदफ़ डॉक्टर थींदी त पोइ इहे सभु ॾुख लही वेंदा। ऐं पोइ सुबुह सवेल बाबा खां 20,000 खणी सदफ़ खे ॾिना हुआ ऐं इहो वचन कयो हुअमि त सदफ़, तूं हिमत करे पढ़ंदी रहिजां, पोज़ीशनूं माणजां, बाक़ी घर ऐं तुंहिंजे ख़र्च लाइ आउं रातो ॾींहुं महिनत कंदो रहंदसि। बसि हाणे तूं पढ़ ऐं आउं इल्म जे हिन राउंड खे इते ई अलविदा चवां थो। ऐं पोइ मूं पढ़णु छॾे ॾिनो हो ऐं आउं सदफ़ जी पढ़ाई जे लाइ बाबा सां गॾु कॾहिं वापार त कॾहिं ॿनीअ जो धंधो करे सदफ़ जो घर पारींदो हुअसि ऐं ख़र्च भरींदो रहियसि। यादि अथमि त जॾहिं हुन डॉक्टरी जो 2 साल पूरो कयो हो त उन हिकिड़े ई साल में पहिरीं चाचा उमर ऐं पोइ बाबा जल्दी जान छॾे विया। हाणे त मूं लाइ माॻी वॾो मसइलो बणिजी पियो। हिकिड़े पासे चाचा जे घर जो ॿार, ॿिए पासे पंहिंजे घर जो ॿार। सदफ़ जी पढ़ाई जा ॻरा ख़र्च, नंढड़ा भाइर, अम्मा, चाची ऐं चाची जूं 2 धीअरूं। वॾी फैमिली सफ़ा वक़्त जे अहिड़े वहकिरे में अची वियसि जे रातिनि जूं निंडूं हराम थी वयूं हुयूं। ऐं पोइ घर जा ॻह ऐं माल विकणंदे जॾहिं सदफ़ डॉक्टरी जे आख़िरी साल खे क्लियर कयो हो तॾहिं आऊं नेठि सिरड़ियो हारी बीठसि ऐं पोइ तमन्नाऊं पखियुनि जी उॾामदियूं रहियूं हुयूं। उमीदूं मेंदीअ ॿूर जा समाइजी पयूं हुयूं त हाणे सदफ़ जल्दी अची शहर में क्लिनिक खोलींदी। हर पासे ख़ुशहालियूं ई ख़ुशहालियूं हूंदियूं। ऐं इहो बि यादि अथमि त फाइनल ईयर करण खां पोइ हिकिड़े साल पुॼाणा सदफ़ कमीशन इम्तिहान पास कयो हो ऐं उहा हैदराबाद में 17 ग्रेड जी नौकरी ते डॉक्टर बणिजी वई। जॾहिं हुन कमीशन क्लियर कयो त हुन पंहिंजी माउ हथां अम्मा ऐं मूं ॾांहुं इहो नियापो मोकिलियो हो त आसिफ हारी तबिके जो माण्हू आहे ऐं आउं हाणे डॉक्टर आहियां। आसिफ जा थोरा आहिनि त उन्हनि थोरनि खे भुलायूं नथा। नंढियुनि भेणुनि मां जेका बि चवे उन जी शादी आसिफ सां करायूं था, बाक़ी आऊं कंहिं हारीअ माण्हू सां गॾु ज़िंदगी कोन गुज़ारे सघंदुसि। ऐं पोइ अम्मा ऐं मुंहिंजे इनकार करण ते चाची बि नाराज़ थी पई हुई ऐं सदफ़ बि कावड़ में अची नंढियुनि भेणुनि ऐं माउ खे साण वठी हैदराबाद हली वई। सोचियो हुअमि त कुझु ॾींहंनि में चाची ऐं नंढियूं भेणूं सम्झाईंदसि, पाण ई अहमदा थी पवंदी, असांखे बि हैदराबाद वठी वेंदी। सदफ़ ऐं असीं रोशनियुनि में रहंदासीं, ज़िंदगी बदिलजी वेंदी। तस्वरनि जो जान जुड़ंदो रहियो त अचानक हिकिड़े ॾींहुं शाम जो सदफ़ जी शादी जो कार्ड अची मूंखे हथनि में मिलियो हो। जे शादी कार्ड जी कुंड सां हिकिड़ी नंढी चिठी लिखियल हुई। आसिफ, मुंहिंजी हिकु डॉक्टर सां शादी थिए पई। तूं ऐं चाची ऐं नंढा भाइर सभु अचिजो। बसि तोखे यकीननि मूं ते कावड़ ॾाढी हूंदी
पर पोइ बि आऊं तोखे हिकु ॻाल्हि वरी बि चवंदुसि ऐं अॻे बि तोखे अर्ज़ु कयोसीं त नंढियुनि भेणुनि मां को बि संग चवीं त तोखे ॾियण लाइ अॼु बि तयारु आहियूं। सो बि तुंहिंजा मूं ते अणगणिया थोरा आहिनि, उन ई करे न त हाणे पंहिंजे फैमिलियुनि विच में वॾो फ़र्क़ु आहे। आसिफ़ तूं हारी आहीं। हा आसिफ़, उहो वक़्तु गुज़री वियो। हाणे आऊं डॉक्टर आहियां, तूं सम्झी छो नथो? आऊं तोसां शादी कयां हा त मुंहिंजूं डॉक्टर सहेलियूं मूंखे छा चवनि हा? उमीद त तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी वेंदे ऐं मुंहिंजी ॻाल्हि ते मुतफ़िक़ थींदे ऐं शादी में शिरकत करण ईंदा। न त आसिफ़ इहो बि ॿुधी छॾ त पंहिंजे रिश्तेदारी ऐं माइटी जो आख़िरी ॾींहुं आहे। जंहिं मुंहिंजी शादी में शरीक न थींदा त मुंहिंजो अव्हां सां को बि तइल्लुक़ न रहंदो। बसि हुन जी चिठी पढ़ी ॻच देर त रोंदो रहियो हुअसि, पर पोइ हौसला संभाले वरिता हुअमि। न आसिफ़, रो न। सदफ़ खे पंहिंजी लाइफ डॉक्टर वर ऐं हैदराबाद जो घर मुबारक हुजे। हाणे तूं उन ॻाल्हि खे साल गुज़री पिया आहिनि। ॿुधूं पिया त डॉक्टर सदफ़ अमीर तरीन माण्हुनि जी कतार में आहे ऐं मुंहिंजा हथ अॼु बि ॻोठ जे ॿनियुनि में कोडर वाइनि था, हर काहिनि था ऐं आऊं अॼु बि माज़ी में कयल पंहिंजे ग़लतियुनि ते अखियुनि जा पांध आला कंदे कलाकनि जा कलाक डॉक्टर सदफ़ जे सोचनि में विञाइजी बींदो आहियां। ऐं मुंहिंजे अंदर में हिकिड़ा ख़्याल ईंदा ठहंदा ऐं ढहंदा रहंदा आहिनि। कॾहिं ईअं पियो सोचींदो आहियां त वाकई ॾाह न सच चयो आहे त जे रत जे रिश्तनि में का वफ़ा हुजे हा त मिस्र जे बाज़ार में ॿाहिरि नथा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम विकिरो कोन थिए हा। वाकई ॾाह न सच चयो आहे त ढो बिना ढोलिया नाहे साञा सूंहं जी।